असां वटि हिन लाड़पट में अहिड़ा लोक फ़नकार आहिनि, अहिड़ा फ़नकार आहिनि, अहिड़ा हिकिड़ा मोती आहिनि जेके सकाफ़त खाते उन्हनि खे मुकमल नज़रअंदाज़ करे छॾियो आहे। असांजे तलके टंडे बागी जे ॻोठ रईस किरण ख़ान चांडियो जे रहवासी ऐं लाड़ जे सदा मलूक फ़नकार बेसरी नवाज़ मोहम्मद मलूक चांडियो ब अहिड़नि फ़नकारनि मां हिकु आहे जंहिंखे सिंध जे सकाफ़त खाते विसारे छॾियो आहे। ऐं मोहम्मद मलूक चांडियो पंहिंजे पेट गुज़र जे लाइ हीउ जेको पन जी कानी वठे उन मां पखा ठाहींदो आहे ऐं ॿी मज़ूरी कंदो आहे। ऐं हीउ हिते लाड़ जे हिन पट जो शाह ऐं बेसरी जो शाह कलाकार कारीगर आहे, वॼाइण जो माहिर आहे। पर सिंध जे सकाफ़त खाते अॼु ॾींहुं ताईं हिन जो नालो पंहिंजी लिस्ट में न विधो आहे ऐं न ई हिन खे कॾहिं मुआवज़ो ॾिनो आहे ऐं न ई हिन कॾहिं को मुआवज़ो घुरियो आहे। हीउ पंहिंजो लोक फ़नकार आहे ऐं जंहिंखे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। ऐं सिंध जे सकाफ़त खाते खां घुर कंदसि त मोहम्मद मलूक चांडियो जी सार लहे ऐं जेको हिन वक़्तु ग़ुर्बत जी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे।